चुड़ैला जेकॾहिं पढ़ियल अॼु तोखां निकिरियो त मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। केरु आहे? वॾे कम जी शइ आहे भोतारा, वॾे कम जी शइ आहे। जेकॾहिं पंहिंजो ख़ैर घुरी थो त अॻियां थी हल, न त हिते जो हिते ख़तम करे छॾींदोसांइ। मूंखे न मारियो, बाहू थो ॿुधाओ। हा हल वठी हलीस, हल। मूं चयो पोड़ो आहे पर हिकु भेरो क़ुरानी आहे, ॿिनि ॼणनि खां वञे पियो। हे पोड़ो आहे या न, पर तो में दम न आहे। तूं इगड़ियुनि जो ठहियल आहीं, इगड़ियुनि जो। हाणे ॾिसी छा थो, अॻियां थी हल त कयनि पूरो। दिलबर तोखे मां राति ई छॾे अचां, पर यार ॾिठुमि त तूं ना उमीद थी चुको आहीं, इन करे तोखे वधीक राति मां रहायां थो। जीअं तोखे ख़बर पए त खानू खर दिमाग़ एतिरो बि ख़राबु न आहे जेतिरो तूं उनखे सम्झी थो। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां मूंखे अगवा कयो ऐं हाणे बग़ैर पंहिंजे मक़सदु पूरे थियण जे मूंखे आज़ादु था कयो। आख़िर छो? खानू खर दिमाग़ जी दुश्मनी तुंहिंजे पीउ सां आहे, तुंहिंजे पीउ सां। उहो एॾो त ज़ालिम आहे जंहिंखे असां माफ़ कॾहिं बि नथा करे सघूं। चइबो त बाबा जे गुनाहनि जी सज़ा मां पियो लोड़ियां। हा कमल, हा, तुंहिंजे पीउ जा एतिरा त गुनाह थियल आहिनि जो तूं हुनजे गुनाहनि जी कफ़ारे अदा करण लाइ पंहिंजे सिर जो नज़रानो बि ॾींदे, तॾहिं बि तुंहिंजे पीउ जा गुनाह धोपिजी नथा सघनि। पहिरियां मूं इहो ई सोचियो हुयो त ज़ालिम जी दिलि खे तड़पाइण लाइ तोखे अगवा कयां, पर पोइ ॾिठुमि त तुंहिंजे पीउ खां वधीक हिते तूं पियो तड़पी। उन्हनि खे तुंहिंजी का बि परवाह नाहे ऐं तूं ज़िंदगी मां मायूस थी चुको आहीं। मञा थो त खानू खर दिमाग़ वॾा ज़ुल्म कया आहिनि, पर यार एतिरो बि कहारी न आहे जो कंहिं मज़लूम जे दिल जो क़त्ल करे। पर मुंहिंजे दिलि जो त खून थी चुको आहे, मुंहिंजे ख्वाबनि ऐं उमेदनि मथां त पाणी हारजी चुको आहे। इन्हीअ करे, सिर्फ़ इन्हीअ करे तोखे वधीक हिकु ॾींहुं रहायो अथमि त जीअं तूं असांजी जज़्बात खे सम्झी सघीं। ॾिस दिलबर, असांखे गौर सां ॾिस। छा शुरू खां वठी असांजे हिननि हथनि में हथियार हुआ? न दिलबर न। पहिरियां त खानू सिधो साधो इंसान हूंदो हुयो। जेतिरो तुंहिंजो पीउ तोसां प्यार करे थो उन खां वधीक 10 दर्जा मां पंहिंजे पुट खे चाहींदो आहियां।
अॼु पंहिंजे पुट खे पाण खां एतिरो त परे मोकिले छॾियो आहे, जंहिंसां मिलण लाइ दिलि त चवे थी, पर यार उन ताईं पहुचण में वॾो मसइलो। तव्हां पंहिंजे पुट खे पाण वटि रहे सघो था, हू मूं जियां कंहिं वटि क़ैद त न आहिनि, पोइ तव्हां एतिरा मजबूर छो आहियो? इहे समूरा हालात तुंहिंजे पीउ जा पैदा थियल आहिनि। हिननि हथनि में हथियार ॾियण वारो बि तुंहिंजो पीउ आहे। अरे खानू त सिधो साधो इंसान हूंदो हुयो, उनखे खर दिमाग़ बनाइण वारो बि तुंहिंजो पीउ आहे। उहे सभु ज़ख़्म अॼु बि सीने में ताज़ा आहिनि। जॾहिं न उहे यादगिरियूं मूंखे अचनि थियूं त उन ज़ख़्मनि मां रतु वहणु शुरू थिए थो, रतु। पर पोइ बि खानू खर दिमाग़ हर ॻाल्हि दरगुज़र करे तोखे हितां आज़ाद कंदो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे करे, तुंहिंजे मन में सजायल ख्वाबनि जे करे। छो त मां तुंहिंजे दिल जो खून करणु नथो चाहियां। तूं हितां सही सलामत वापसि वेंदे, पर वञण खां पहिरियां तोखे हिकु मूं सां वाइदो करणो पवंदो त हिते ऐं हिन ई माहौल में रही करे तूं पंहिंजे ख्वाबनि जी ताबीर ज़रूर ॻोल्हींदे। मुंहिंजी दुआ आहे तुंहिंजे लाइ त तूं दिल जे समूरनि ख्वाबनि जी ज़ाबिया ज़रूर माणींदे। ॾिसो छा था बेटा, ॾिसो छा था। जेसि ताईं हिन जो संद न कुटींदो तेसि ताईं ही सची न कंदो सची। सम्झां थो त तोखे पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यार न आहे, तॾहिं त असांजे अॻियां ज़ुबान नथो खोली। ज़िंदगीअ सां प्यार कंहिंखे न आहे हूंदो, पर जेका हक़ीक़त आहे मां उहा ई बयानु कयां पियो। मां शहर पियो वञा, तव्हां मूंखे उतां खंबे खणी आयो। जे शहर खां तोखे वापसि वञणो हो, पोइ पको रस्तो छॾे हेॾां विचा छो निकिरी पए? सिक हुई पंहिंजे ॿारनि कठनि खे ॾिसण जी, भले वेझे कान सही, परे खां ई सही, पंहिंजे ॿारनि खे कठनि खे ॾिसी दिल मथां हथ जो छंडो रखी ईंदुसि। पर मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हां हुन दिल जो ई खून करे छॾींदो जेका पंहिंजे घोट सां मोहबत करे थी। हाणे ॾिसो छा ॾिसो, हला गोली मूंखे ख़तमु करे छॾियो। इहा तुंहिंजी उमेद बि पूरी कयां थो। न मुंहिंजी बि न, छो जुड़ियल हिन कुते ते रहम खाई छॾे ॾियोसि। मोहतार साईं, हिन जे रहम जे लाइ कहिड़ो कम वक़्तु चवे थो? हिन ने त मुंहिंजा पलांद रहियल आहिनि। पहिरियां मूंखे छॾियो त मां पंहिंजा पलांद कयांसि, पोइ जेका तव्हां सज़ा वणियो सा ॾिजोसि। वाह जुड़ियल वाह जो सलाह ॾिनी अथई। मौत खां बि बदतर हिन जो हशर करणो आहे। पोइ रसैया जुट कयोसि, मथे ते पाकी घुमाए, कारो मुंहुं करे, गॾह ते चाढ़े, सॼे ॻोठ जो सर्किस करायोसि। इन लाइ इहा सज़ा त मौत खां बि वधीक बदतर हूंदी। जुड़ियल ॻोठ में बड़ो हलाए छॾ त सुभाणे सभु अची औताद ते गॾु थियनि ऐं ॾिसनि असांजे दुश्मननि जो अंजाम। उन मां पाण बि सबक़ हासिल कनि ऐं ॿियनि ताईं बि पहुचाईंदा रहनि। ऐं पंहिंजी अखियुनि सां अची ॾिसनि त मूसा ख़ान कंहिंखे बि बख़्श न कंदो, करे बि बख़्श, छो त उन जी ज़िंदगी मौत खां बि
भयानक थी वेंदी आहे, भयानक थी वेंदी आहे। इन जे करे त मूसा खान जो वीर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। लो जी बाबा गिले चीज गिले ने के खड़ा कुत्ते के जाओ गेलियास, गेलियास। तू हाणे वञ जेकॾहिं ज़ालिम अची विया त तोसां गॾु मुंहिंजी बि बेइज़ती कंदा। तूं घबराए न अदी, जेकॾहिं हाणे तोखे कुझु बि चयनि त असां तोखे हिकु मिंट बि हिते रहण कोन ॾींदासीं। तूं का रिढ बकरी त नाही जो रोज़ रोज़ वेठा तो मथां ज़ुल्म कंदा। रिढूं ऐं बकरियूं बि नसीब वारियूं आहिनि। घटि में घटि उन्हनि जा मालिक उन्हनि खे चाह मां खाधो त खाराईंदा, पर असांजी ज़िंदगी त उन्हनि खां बदतर थी चुकी आहे। जेतिरो बि बर्दाश्त कंदव ओतिरो वधीक ज़ुल्म थींदव। अदी बर्दाश्त खां सवाइ ॿियो करे बि छा थी सघूं? जेकॾहिं हू ज़ालिम ज़ुल्म खां नथो वणे त पोइ तव्हां ख़ामोश छो आहियो? तव्हांजी ख़ामोशी हुननि जी हिमत वधाए थी। जेसिताईं ज़ुल्म जे ख़िलाफ़ रड़ियूं न कंदव तेसी ताईं जिंद आज़ाद कोन थींदव, कोन थींदव। रड़ियूं करण त परे जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि कढियोसीं न त असांजी ज़िबान कटे छॾींदा। उन्हनि जी बादशाही नाहे जो ज़िबान कटींदा। आहे अदी आहे, इन्हनि मर्दनि जी त बादशाही आहे। मूंखे तव्हां वठी हलियो, छा थियो? मूंखे वारनि खां वठी गीले अची हिन घर में आयाऊं, अञा बि चवे थी उन्हनि जी बादशाही नाहे। अदी हथ थी जोड़े, तूं हितां हली वञ, मूंखे मुंहिंजे हालत ते छॾे ॾे। ऐ मुंहिंजा रब, पर अॼु मां तुंहिंजे दरबार इलाहीअ में उन्हनि ज़ालिमनि जे ज़िंदगीअ मथां पंहिंजे पुट जी फतह घुरां थो। जेकी ज़ालिम हिन धरतीअ माउ जे हंज खे पंहिंजे गंदी आदतुनि जे वर चाढ़े रहिया आहिनि, इहे ज़ालिम जेकी अमुन जे धरतीअ मथां ज़ुल्म जो कारो पाछो चाढ़े रहिया आहिनि, उन्हनि ज़ालिमनि मथां मुंहिंजे पुट खे फतेह याब फरमा। ऐं मुंहिंजा परवरदिगार, बेशक तूं क़ादिर मुतलिक आहीं ऐं तुंहिंजी रहमत जा दर हर मज़लूम ऐं गुनहगार लाइ खुलियल आहिनि। ऐं मूंखे तुंहिंजी ज़ात मथां ईमान आहे त हर गुनहगार जी दुआ तुंहिंजे बारगाह इलाहीअ में ज़रूरु क़बूल पवंदी। आमीन सुम आमीन। फिलहाल इहे त आया आहिनि, बाक़ी सुभाणे ताईं थी वेंदा आहिनि। सुल्तान सुल्तान हिननि मां छा थींदो, हिननि मां छा थींदो?
हिते मूंखे ढेर लॻाए ॾे, बारूद जा ढेर लॻाए ॾे। पोइ ॾिस त मां दुश्मन जूं निंडूं कीथो हराम कयां। जेकॾहिं हर राति दुश्मन जूं निंडूं हराम न कयमि त मुंहिंजो नालो बि रुस्तम ख़ान आहे। रुस्तम ॿिया हल्का अफ़वाह ॿुधण में आया आहिनि। वरी किथां आसमान खे फाड़े आयो आहीं? ॿुधण में आयो आहे त परियल खे मूसा खान वारा वाट ताईं खंभे खणी विया आहिनि। सुल्तान, जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त उन मिस्कीन खे ज़ालिम जे जंबे मां आज़ादु करणो पवंदो, न त उहे ज़ालिम वीचारे परियल सां उहो हशर कंदा जो ता ज़िंदगी हू कंधु खणी हलण जहिड़ो न रहंदो, सॼी ज़िंदगी रत जा ॻोढ़ा ॻाड़ींदो। जे इहा पकी ख़बर हूंदी त शाम ताईं उहा ख़बर पीरल असां ताईं पहुचाई। सुल्तान, खुदा करे इहो कूड़ हुजे। जेकॾहिं इहो सच हूंदो तूं मिस्कीन इन्हनि ज़ालिमनि जी सट किथे थो सही सघे? किथो थो सही सघे इहो मिस्कीन इन्हनि ज़ालिमनि जी सट? वरी बि कुझु असांखे करणो पवंदो। ॾींहं ॾिठिजो मूसा ख़ान जे उताक ते हमलो करे उनखे आज़ादु करणो पवंदो। जे असां मूसा खान जे मथां हला कई त हू परियल खे मारे उहो केस बि असांजे मथां आणंदा ऐं परियल जे खून जो इल्ज़ाम बि असां मथां अची वेंदो। सिर्फ़ रब जी पाक ज़ात अॻियां असां बेकसूर हुजूं। बाक़ी हितां जे कानून मूजिब कंहिंजो खून कंहिंजे मथां अचे थो उनजी मूंखे का परवाह नाहे। भल मूसा ख़ान मूं मथां हज़ारे खून जा इल्ज़ाम लॻाए, लखनि जा इनाम रखाए, मुझे लाइ शूट जो ऑर्डर कर रहा है। मूंखे उनजी का परवाह नाहे। मूंखे परवाह आहे त सिर्फ़ इहा त मिस्कीन परियल खे उन्हनि ज़ालिमनि जे चंपे मां कीअं आज़ादु कराइजे। रुस्तम, तूं जेको बि सोची मां हर हाल में तोसां ॿधल आहियां। परियल खे आज़ादु करण जे लाइ अॼु राति मूसा ख़ान जी उताक मथां हला कयूं था। उताक जे मथां मूसा खान जे गार्डन जो पहिरो हूंदो। ॼाणा थो सुल्तान, मां सभु ॼाणा थो, पर इहे सभु ॻाढ़े ॿोड़ खाऊ आहिनि। इहे ॻाढ़े ॿोड़ खाऊ किथे था रुस्तम ख़ान जे साम्हूं बीह सघनि? रुस्तम ख़ान जे साम्हूं सीनो ताणे बीहण वारो वञा मां को लाल ॼणियो ई नाहे। बाक़ी इन्हनि ॻाढ़े ॿोड़ खाइण वारनि सां कहिड़ो तूं हशर कयां, इहो तूं पाण हली अखियुनि सां ॾिसजांइ। पैरल ही त तुंहिंजा मिट आहिनि, पर तो मथां छो कावड़ियो था वतन? ये सभु कंहिं मथां फूकिया वतन था। चइबो त हुननि खे जवाननि जा हथ लॻाईंदा आहिनि। यार मां चवां थो त हिकु ॿ हथियार हथ करे वठ त हली हिननि खे ॾियूं ॾारू, पोइ हिननि खे ख़बर पवंदी त मुल्क में अञा मुड़ुस पिया। हथियार खोड़, जॾहिं बि प्रोग्राम करी हली ॾियूं ॾारो, पोइ अॼु राति ई हली था ॾियूं ॾारू। शमन सां सलाह करणु लाज़मी आहे। ठीकु आहे, पोइ राति शमन सां कयूं था सलाह, ॾींहं ॿिनि में ॾियूं था ॾारू। ठीकु आहे। अदा हिन छोरे जी वञे थी ॾींहों ॾींहुं आकड़ वधंदी। वरी को अहिड़ो मौक़ो ॾिनई त अहिड़ी मलड़ी ॾींदासीं त यादि कंदो। अदा मौक़ो छा जो? हल मोट त हींअर ई ॾियूंसि था ॾारो। मजू बार न थी, हिन वक़्तु हुन सां रखियल गॾु आहे। अदा रखियल कहिड़ो आसमान त लही आयो आहे जो हुन खां असां डिॼूं? रखियल ॻोठ जो आहे। जेकॾहिं असां कुझु कयोसीं त रईस उन्हनि जो पासो वठंदो ऐं असां मथां वरी मसला खड़ा थींदा। पोइ असांजे दर जे अॻियां छो था वतन घुमंदा? असांजे दर खां पहिरियां ई रखियल वारनि जो ॻोठ ऐं हिते घर आहे। हिन ॻोठ में धारिया असां आहियूं। जेकॾहिं असांखे केरु कोन थो रोके त असां उन्हनि खे कीअं रोकियूं? अदा जे उन्हनि जो ॻोठ आहे त वतन असांजे दर ते वेहंदा, उन्हनि खे असां कुझु बि न चऊं। जे दर ते वेठा त ॾिसी वठंदासीं। फ़िलहाल हू घिटी में आहिनि। जे घिटी में घुमण खां न मुड़िया त पहिरियां ई रईस खां मयार लाहींदासीं। पोइ गिची खां मठी मरोटो ॾियण में बि आसानी थींदी। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमर सिज अचे लथो आहे। मोए खगे अञा घर जो रुख ई नाहे कयो।
अल्लाह साईं ख़ैरु कंदो ईअं न हुजे जो कंहिं मुसीबत में फाथो हुजे। अम्मा बाबा घर में वेहे थो त वेहण कोन थी ॾींसि, वरी कोन्हे त वेठी यादि करींसि तूं भला कीअं आहीं। अम्मा कहिड़ो बि निकमो हुजे पर आहे त मुंहिंजे ज़िंदगीअ जो साथी। अम्मा खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे। मां हुनजी दुश्मन त न आहियां, पर मां मिड़ई इन करे चवंदी आहियांसि त मन सुधरी पवे को पेर ते अचे। अम्मा दिलि न लाहे, अलाह कंदो त खैरनि सां अची वेंदो। खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे। इन पिणे जहिड़ी मुसीबत खे केरु पंहिंजे कंध में विझंदो। पर मूंखे बड़ी इहो फ़िक्रु थो थिए त सॼी ज़िंदगीअ में कॾहिं बि हेतिरो वक़्तु देरि न कई अथई। अम्मा बाबा जे घणे ॿार रहण सां तुंहिंजी दिलि में त खुटको थी पियो आहे न। खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे। अम्मा जे जानवर थो घर में पालजे त उन सां बि लॻाव थी थो वञे पियो। हिन मोए खगे सां त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी गारी आहे, इहो कीअं विसरंदो। अमड़ जहिड़ो बि आहे मुंहिंजे अखियुनि ते सॼी उमिरि मुंहिंजी सठी अथई। एतिरो बर्दाश्त कयो अथई मुंहिंजे ॻाल्हाइण खे जो शायदि मां बि हुनजी का बर्दाश्त न करे सघां। परू जे इहे फितना गिरियूं छॾे असां सां सचाई ॾेखारी हा त ॾाढा सुखिया ॾींहं गुज़ारी हा, ॾाढा सुखिया ॾींहं गुज़ारी हा। जंहिंजी नस नस में हराम पायूं शामिल हुजनि उहे कॾहिं बि सचायूं नथा ॾेखारे सघनि। ग़लती असांजी आहे बाबा साईं, असांजी ग़लती आहे जो हिन जी गिचीअ मां कुते वारो पटो कढे हिन खे आज़ाद ज़िंदगी गुज़ारण ॾिनीसीं त ही पाण खे शीं सम्झण लॻा ऐं इहो विसारे वेठा त मूसा ख़ान ऐं उनजी औलाद पंहिंजे दुश्मननि सां वासिंग जो वेर रखंदा आहिनि। वासिंग सां वेर पाए परू ज़िंदगी जे रस्ते ते हलणु ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे, ॾाढो मुश्किल। कमाल खान नांगन जे काव खां जोगिन कॾहिं पंहिंजी जूई छॾी न आहे।